पंहिंजे शो जे करे मशहूर इकरारुल हसन बाद में पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जे करे ख़बरुनि में रहियो आहे। माण्हुनि खे इहा त ख़बर हुई त संदसि ज़ाल कुरतुल ऐन आहे, पर हू उन वक़्तु हैरान थी विया जॾहिं इकरारुल हसन फरह यूसुफ सां ॿी शादी करे छॾी। इकरारुल हसन जो चवणु हो त माण्हुनि खे इहा बि ख़बर हुई त मां ॿी शादी कई आहे ऐं मां इहा ॻाल्हि कंहिंखां न लिकाई हुई। पहिरीं शादी ऐं ॿी शादी में 5 सालनि जो वक़फ़ो रहियो ऐं ॿई ज़ालूं बाद में इकरारुल हसन सां गॾु ख़ुशीअ सां रहण लॻियूं, पर ताज़ो ख़बरूं हुयूं त हुन 3 शादी करे छॾी आहे ऐं इहा संदसि नई ज़ाल बि शोबिस सां वास्तो रखे थी, छो त संदसि नई ज़ाल उरूसा ख़ान खे कुरतुल ऐन इकरारुल हसन जी फैमिली सां गॾु केतिरा ई भेरा ॾिठो वियो हो। घणनि माण्हुनि खे त इन ॻाल्हि ते यकीन ई न हो त ईअं बि थी सघे थो, पर इहा हक़ीक़त आहे त इकरारुल हसन वाकई 3 शादी करे वरिती आहे, छो त हाणे उरूसा ख़ान पाण बि एतिराफ़ कयो आहे। उरूसा ख़ान हिन वक़्तु इकरारुल हसन जी ज़ाल कुरतुल ऐन जे ब्रेंड जी मशहूरी कंदी आहे। इंस्टाग्राम ते मशहूरी दौरान खेसि केतिरा ई सवाल कया विया आहिनि ऐं नेठि हुन उन्हनि सवालनि जो जवाबु ॾिनो। उरूसा वज़ाहत करे छॾी त हाणे हूअ शादीशुदा आहे। शादी जी ॻाल्हि ते खेसि मुबारकूं मिलण शुरू थी वियूं। माण्हुनि खेसि चयो त इकरारुल हसन जो ख़्यालु रखजांइ, जंहिं ते हुन दिलि जे इमोजी सां गॾु इंशाअल्लाह लिखियो। पोइ खेसि पुछियो वियो त खेसि केरु वधीक पसंदि आहे, पहलाज या इकरार। इन ते बि हुन जवाबु ॾिनो त खेसि ॿई पसंदि आहिनि। पोइ त माण्हुनि खेसि इकरारुल हसन लाइ सलाम ॾियण शुरू करे छॾिया।